हेॾा छा हुन पाड़े वारी धीअ जी शादी अथसि हाणे नवंबर में। हा बराबरि, हाणे 3-4 ॾींहं बचा अथनि न वरी शादीअ में। हेॾा ॾिसो था न 3-4 ॾींहं पिया अथसि माईअ जी धीअ जी शादीअ में, अञा असांखे चई न वई अथव। पूरे पाड़े में वञी ॾेई आई आहे, कार्ड वञी ॾेई आई आहे चरियाण की भई वियांहो आहे ऐं मूंखे न चई वई अथव। जंहिं महिल कमु थो पए त रजनीअ ॾे डुकंदी थी अचे, रजनी हे पापड़ अथई, रजनी हे अथई, महिमान अचेसि था त असां वटि डुकंदी अचे। ऐं वरी शादियुनि में असांखे ई नथी चएव। हेॾा ॾिसो था न तव्हां चवंदा आहियो सुठी आहे माई, कम में भुलिजी थो पए रजनी माण्हू, पाण ई चई न चिंता न कर तूं। भुलिजी पई माने? हेॾा तव्हांखे त कुझु ॿुधाइण ई न खपे न। तव्हां हुन चरियाणो त साइड खणोसि छो, केरु अथव तव्हांजी? ऐं हुन चरियाण जी धीउ जी शादीअ जे करे मां लहंगो सिलायो 5,000 ऐं बेबूअ खे मां वठी ॾिनी 30,000 शेरवानी की बेबू पाईंदो। हुन चरियाण अञा ताईं विहांउ में न चयो असांखे। वटि गण ॿियनि जी शादियुनि में शो वतायूं तूं लहंगाऊं हुन शेरवानी वठी ॾिनी अथई हुन चरियाण खे। असांजे पिणे में विहांउ थो थिए हुते, हेॾा तूं ख़र्च करे आई आहीं, अञा हुन माईअ तोखे विहांउ लाइ चयो कान्हे। हेॾा पर कुझु त कयो हाणे। अरे पर मां छा कयां हाणे हिन में? मां हुननि जे घर वञानि चवानि भई मुंहिंजी घरवारीअ ने लहंगो वरितो आहे तव्हांजी धीउ जी शादीअ जे करे, त असांखे तव्हां पंहिंजी धीउ जी शादीअ में घुरायो। हा ईअं वञी चवानि मां भई पूरे पाड़े में मुंहिंजी घरवारीअ खे लहंगो ॾेखारिणो अथसि त तव्हां घुरायो असांखे शादीअ में। हा माण्हू सम्झंदा आहिनि अलाए चरनि कॾहिं कुझु ॾिठो न अथनि जो ईअं चरिया थी विया आहिनि, हिकु विहांउ थियो आहे पासे में। त हेॾा मां खाधे जी बुखी न आहियां, तव्हांखे त ख़बर अथव न। शुरूअ लाको मुंहिंजो खाइण में इंट्रस्ट ई कान्हे। मां कंहिंजे बि विहांउ में वेंदी आहियां तुर्क खणी रखी छॾींदी आहियां उहो बि। हा इहो त आहे न, किथे खाईंदी आहीं तूं शादियुनि में कुझु बि? ईअं ई बुखी मोटी ईंदी आहीं, वञी छो थी पोइ लटा ॾेखारण वेंदी आहीं पंहिंजा तूं शादियुनि में? छा था चओ? अरे कुझु न, चांहि रखी थी न गैस ते, हल तकिड़ो वञी खण वञी, सॼो घर न ॿारे छॾी असांजो। अरे हा जई हुन चरियाणे चक्कर में भुलिजी पियमि चांहि। मां त चवां थी छल मूंखे न चए न हुन जी छोरी भॼी वञेसि।